प्रोग्राम यादुनि जे सफ़र में कलम खणे थो नवाज़ जान महेरी बलोच। अॼु पुणा खिड़िन सजण पंहिंजा सारिया, गलनि तां गोड़नि चूं बूंदूं बस न कनि, संधी सिक पिरिन लोक ॾिठे न लहे। 5 डिसंबर 2022 सूमर जे ॾींहं खे कहिड़ी मयार ॾिजे जे रहम रती न धारींदे मुंहिंजो मामा ख़ान मोहम्मद महेरी असां खां हमेशह लाइ छिनी वरितो। बकौल भिटाई जे तमार पोइ मौत तूं अण मुदाए तो आएं, तो कई खान खपाया अरड़ा अण मोट, लाड़ो करी हा लतीफ़ चवे कान पवे हा का खोट, तो घाया हुए घोट जिन मुद न हुई मरण जी। मुझे मामा ख़ान मोहम्मद महेरी के असां खां जुदा थींदे 1 साल थी चुको आहे। जेतोणीकि दिल एक ॾींहुं बि त छा एक घड़ीअ लाइ बि इहो मञियो ई न आहे त मामा ख़ान मोहम्मद असां खां सचपच हमेशह लाइ हलियो वियो आहे। सदाईं दिल धुतारींदी रही ऐं दिलासो ॾींदी रही आहे त हू रोला कंहिं हवाउनि ते हलंदड़ शख़्स कंहिं तेज़ घोड़े ते चढ़ी केॾां परे निकिरी वियो आहे। ऐं कंहिं महिल ओचितो अची निकिरंदो जीअं हमेशह डिघियूं डिघियूं रोलाकियूं करे पंहिंजनि दोस्तनि खां मोटी ईंदो हो। हा दोस्तो, 1 साल पल पल दिल खे ओसीड़ो ॾींदो रहियो आहे त हू जॾहिं पंहिंजी डिघी रोलाकीअ तां थकिजी मोटियो त वॾा दिलचस्प किसा ऐं दास्तान खणी ईंदो। हुन जे हमेशह लाइ हलियो वञण जी झोरींदड़ हक़ीक़त ऐं उनखे न मञींदड़ दिल जो पाण में झेड़ो रहियो आहे। न इहो निबेरो थियण जो आहे, न कॾहिं थी सघंदो, न दिल मञींदी त हू नाहे रहियो, न हू ज़हर जहिड़ी कूड़ी हक़ीक़त जी भित टुपी हू वरी मोटी ईंदो। हुन जी सिक लॻंदी आहे त हुन जो तस्वर ज़हन में अचण सां ई ईअं महसूस पियो थींदो आहे ॼाण त हू साम्हूं अचे पियो। ऐं संस मुरकंदड़ हसीन चेहरो संस ख़ासि लोड में हलण विसरे ई नथो। ही महबूब शख़्स ओचितो ई छॾे हलियो वेंदो सोचियो बि न हुयोसीं। हिन दर्दनाक हादसे खे साल गुज़री रहियो आहे। हू को रुगो मुंहिंजो मामा न पर रूह ऐं वजूद जो हिसो हो ऐं हुन जो विछोड़ो हाण पूरी ज़िंदगी रूह में चक विझंदो रहंदो। बकौल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे त ॾींहुं ततो जुड़ भायां मथां लॻे लुख, जंडी पायो जान में वेठी ॾरियां ॾुख, माण्हुनि लेखे बुख मूंखे सिक सॼण यार जी। हा भाउ मोहम्मद ख़ान, इहा दिल जी हुरखुर ॾस ॾींदी रहंदी त हू ज़रूरु घणो परे निकिरी वियो आहे ऐं वापसीअ जा दग हुन खां शायदि विसरी विया आहिनि। पर हा अॼु बि हुन सां प्यार कंदड़ समूरा रिश्ता, राहूं वण रस्ता हवाऊं ॻोठ शहर ही सॼो संसार हुन जी वापसी जे ओसीड़े में आहे। पर अलाए छो राति जा तारा चवनि था तूं न ईंदे, तूं न ईंदे। दुआ है त अल्लाह पाक पंहिंजे महबूब मदीने वार जे सदके मुंहिंजे प्यारे मामा ख़ान मोहम्मद महेरी खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। आमीन या रब्बिल आलमीन।